सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम स्टूडियोज़ मां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था। असांजो जेको ही सिलसिलो आहे ॾात धड़ियुनि सां मुलाक़ात जो, जंहिंमें असां अवां सां मिलाईंदा आहियूं सिंध जे उन्हनि शख़्सियतुनि खे जिन पंहिंजी ज़िंदगीअ जा बहितरीन साल फ़न फ़िक्र अदब ऐं शाइरीअ खे अर्पिया। असां हिकु अहिड़े बर्ख लेखक खे घुरायो आहे जंहिंजी ज़ात जा मुख़्तलिफ़ हवाला आहिनि। हिकु बहितरीन उस्ताद, ड्रामा निगार, हुननि जूं कहाणियूं लिखियल आहिनि, उन्हनि जा आत्मकथा जे हवाले सां वॾो कमु थियल आहे। ऐं इन खां अलावा कॾहिं कॾहिं मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त माण्हू शायदि पंहिंजे अंदर में पंहिंजे दौरनि क़दीम दौरनि खे सांढे हले थो। सिंध जी तारीख़ जा मुख़्तलिफ़ दौर रहिया, सिंध जी तारीख़ जा मुख़्तलिफ़ हवाला रहिया आहिनि। ऐं जॾहिं असां उन्हनि माण्हुनि सां मिलूं था जिन वटि उहे समूरा हवाला सांढियल आहिनि, त सच पुछो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। अॼु असांजे स्टूडियोज़ में मोहतरम काज़ी ख़ादिम साहब मौजूदु आहिनि। काज़ी ख़ादिम साहब, मां तव्हांखे भलीकार चवां थी। अॼु हिते तव्हांखे हिन स्टूडियोज़ में हिते अॼु असां सां ॻाल्हि ॿोल कंदे तव्हांखे कीअं थो महसूसु थिए? ॻाल्हि ॿोल कंदे मूंखे हिकिड़ी ख़ुशी इहा थिए पई त राइटर्स खे जेकॾहिं ईअं इंट्रोड्यूस कराईंदो या प्रोमिनेंट पर्सनैलिटीज़ खे, मशहूरु शख़्सियतुनि खे, असीं मशहूरु त न आहियूं पर मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे, त कम अज़ कम उहे माण्हू जेके हींअर किताब पढ़ण जा शौक़ीन न रहिया आहिनि उहे बि उन्हनि खे सुञाणे वेंदा। ऐं वॾी ॻाल्हि त आहे रिकॉर्डिंग जेकॾहिं महफ़ूज़ थी वञे त इहो हिकिड़ो डॉक्यूमेंट्री एविडेंस आहे हिकिड़े माण्हू जी ज़िंदगीअ जो, ज़िंदह हुजण ऐं हुनजे ॻाल्हाइण ॿोलाइण जो। और उन खां पोइ त घणेई थियनि थियूं कचहरियूं। अच्छा, तव्हां जीअं त मूंखे ख़बर आहे त PCS बि कई, CSS बि कई, पर पोइ तव्हां 1970 जे दौर में सिंध यूनिवर्सिटी जो सिंधी शोबो उन में तव्हां हिकु उस्ताद जी हैसियत सां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कई। ऐं इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे हिकु ताजुब जी आहे, छो त हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त उहो CSS करे या PCS करे या हू वॾा उहिदा माणे। हालांकि ॾिठो वञे त असां वटि जेको उस्ताद आहे, पर इहा सिर्फ़ु असां पंहिंजे दौर जी ॻाल्हि नथा कयूं, सॼी दुनिया में उस्ताद ऐं अदीब जी सभ खां वॾी इज़त सम्झी वेंदी आहे, सभ खां वॾो मायनाइतो हुननि खे दर्जो ॾिनो वेंदो आहे। त इहो सुवालु मुंहिंजे ज़हन में आयो त भला तव्हां CSS बि कई ऐं PCS बि कई, उन खां पोइ तव्हां दरसो तदरीस जे शोबे सां पाण खे लाॻापियो, या उन खां पोइ तव्हां उन खां पोइ तव्हां उस्ताद जी हैसियत सां सिंध यूनिवर्सिटी खे जॉइन कयो, त इन जो छा सबबु आहे? इन जो असल में थोरो मुख़्तसिर ॿुधायो वञा त मां जॾहिं शुरू में असां पढ़ियो थिए त हालात असांजा अहिड़ा हुआ जो असांखे पढ़णु खपियो थियो नौकिरीअ जे लाइ। पर जॾहिं मां BA ऑनर्स कई सिंधीअ में, त BA ऑनर्स कंदे ई आउं लेक्चरर थी वियुसि सचल साइंस कॉलेज में 1967 में। त उन कॉलेज में लेक्चरर थियण सां गॾु आउं उन वक़्तु अख़बार में बि कमु कंदो हुउसि ऐं सब एडिटर हूंदो हुउसि हिकु सिंधी अख़बार में, मशहूरु सिंधी अख़बार में। ऐं इहे जेके इम्तिहान आहे इहे इन्हनि दौरान जो मूं MA सिंधीअ में कई, पोइ MA अंग्रेज़ी में कई, पोइ मूं PhD कई। इन दौरान मूं जेके इम्तिहान आहे त हिन में CSS ऐं PCS खां पहिरीं मूं LCS जो इम्तिहान ॾिनो, लोकल काउंसिल सर्विसिस जो, जंहिंमें मूंखे जॉब ऑफर थी, मुंहिंजी अपॉइंटमेंट थी लाड़काना डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चीफ ऑफिसर तौरु। पर थियो छा जो मूंखे माण्हुनि सभिनी मुबारकबाद ॾिनी, साईं वाह, हाणे तव्हां परवाही न करियो, हाणे उते पोइ हेतिरो हीअं हूंदो। त मूं ॾिठो त हू रुॻो उन्हनि शयुनि ते पिया चवनि जिन खे असांजे घर में मायूब सम्झो वेंदो हो। माना मुंहिंजी ज़िंदगी सॼी रुश्वत ते गुज़रंदी या ॿाहिरि पैसे ते। ऐं जीअं त मुंहिंजो वालिद जेको आहे, असांजो फैमिली बैकग्राउंड आहे सॼो ऑफिसर्स जो। मुंहिंजो वालिद त मुख़्तियारकार रहियो 1936 खां वठी 59 ताईं, ऐं पर प्रोमोट ई कोन थियो पंहिंजे इन तबियत जे करे जो न कंहिंखां वठंदो न ॾींदो, सख़्तु माण्हू हूंदो ॾाढो, ऐं पढ़ियलु लिखियलु माण्हू हमेशह मुख़्तियारकार रहियो। हुन सबॉर्डिनेट कलेक्टर थी विया, छा थी विया। बहरहाल उनजो ॾाढो जेको ख़ान बहादुर मोहम्मद लाइक़ु हो, सो डिप्टी कलेक्टर हो 1877-72 में नौशहर जो, उनखां पहिरीं मुख़्तियारकार हो। ईअं असांजी फैमिली में उनजा ॿिया सभु भाउर मुख़्तियारकार, इहो आहे मुंहिंजो चाचा मुंहिंजा ॿिया सभु माइट सभु। त मूंखे ब्यूरोक्रेसी जो शौक़ु त हो, इम्तिहान पास कया, PCS जो बि इम्तिहान ॾिनोसीं, LCS जो, CSS जो, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो इम्तिहान मूं ॾिनो,
जंहिंमें 1200 कैंडिडेट्स सां अकेलो पास थियुसि ऐं उन में त जेकर उहा त क्लास 1 जॉब हुई उन वक़्तु बि त इहे सभु मूं पास कया पर जीअं जीअं इम्तिहान पास कंदो हुयुसि न फेल कोन थियुसि पास कंदो हुयुसि त मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ अहमियत घटि बि वई मूं चयो इहे करे सघां थो यानी तव्हां जीअं चवंदा आहिनि त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल मां मिलां हो त अलामा इक़बाल हिकिड़ो शेर मूंखे यादि ईंदो तू रहने वर्द शौक़ है मंज़िल न कर क़बूल लैला बि हम नशी हो तो महमिल न कर क़बूल त असांखे लैला समेत महमिल मिलियो पर असां उहो क़बूल न कयो पोइ यूनिवर्सिटी जो मूंखे हिकिड़ो तमामु जीअं यूनिवर्सिटी में दाख़िलु थियोसि 1963 में त अंदरि ईंदे ई इन माहौल में अची मूं ॾिठो त मां हीअ त दुनिया ई बि आहे सिंध यूनिवर्सिटी में हीअ ओल्ड कैंपस हैदराबाद में रहंदो हुते जेको उस्तादनि खे मूं जीअं ॾिठो गाउन्स में शागिर्दनि खे गाउन्स में हिक ॿिए जी इज़त कंदे सलाम कंदे छा तव्हांखे ॿुधायां हिकु नंढी यूनिवर्सिटी पर लॻो थिए त ॼण मूंखे जेको असांखे जन्नत जो नज़ारो ॾेखारियो वेंदो आहे त माण्हू कीअं अंदरि सभु बेपरवाह बेडपा ख़ुशि हिक ॿिए सां सुठा हलंदड़ त मूंखे इहो माहौल ॾाढो वणी वियो हीअ जेका ॻाल्हि पिया कयो त उन दौर में जेके शागिर्द हुया या उन दौर में जेके नौजवान हुया उन्हनि जे अंदरि हालांकि उन दौर में मसइला हुया पर हुननि जे अंदरि हिकु ज़ाती ख़ुदियतमादी हुई ऐं अॼु जे दौर सां जेकॾहिं भेटियूं त अॼु जो नौजवान वरी काफ़ी हद ताईं उन जे अंदरि में बेयकीनी आहे शक शुबा आहिनि पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में हुन वटि हिकु उण तुण वारी कैफ़ियत मिले थी इहो ॾिसो न इहो हिकिड़ो समाजी मसइलो आहे छो जो उन दौर में तव्हां ॾिठो मां बी ऑनर्स कई ऐं मूंखे हिकदमि लेक्चरशिप मिली वई अञा मूं MA बि कोन्ह कई ऑनर्स जे बेसिस ते हींअर माण्हू 4-4 MA कनि था PhD कनि था नौकिरी कोन्ह थी मिले इनसिक्योरिटी जो अहसासु आहे ॿिया जेके समाजी हालतूं थी वियूं आहिनि त माण्हू खे इम्तिहान पास करिणो रुॻो कोन्हे पर हुन में नंबर खणणो आहे रुॻो नंबर कोन खणणो आहे पर वॾो माइट बि वठी अचिणो आहे तव्हां सम्झो था त इन इनसिक्योरिटी जे करे छोकिरा बेफिल थी विया आहिनि न त इहे असांजा शागिर्द तव्हां इन यूनिवर्सिटी जीअं अलीगढ़ जो मिसाल ॾिबो आहे त अञा ताईं माण्हू पाण खे अलीगढ़ जो लिखाईंदा आहिनि सिंध यूनिवर्सिटी इन यूनिवर्सिटीअ जे पए जी यूनिवर्सिटी हुई जो माण्हू सिंध यूनिवर्सिटीअ मां जेको मैट्रिक कंदो हो उन सम्झो वॾो कारनामो अंजाम ॾिनो मां तव्हांखे अलामा आया काज़ी साहिब जो हिकिड़ो लेटर जो हवालो ॾींदुसि जेको हिकिड़े किताब में मौजूदु आहे हिते उहो किताबु आहे मूं पाण तरतीब ॾिनो आहे अलामा साहिबु चए थो पंहिंजे ख़त थो लिखे पंहिंजे डायरेक्टर कंट्रोलर खे कंट्रोलर एग्ज़ामिनेशन्स खे त पंहिंजी सिंध यूनिवर्सिटीअ जो नालो हिन मुल्क जे यूनिवर्सिटी में अञा मथां इन करे आहे अञा बि मथां इन करे आहे जो असांजो इम्तिहान जो सिस्टम सीक्रेट आहे सीक्रेसी असांजी मज़बूत आहे हाणे सम्झो केॾो वॾी ॻाल्हि कई आहे हुन तंहिंखां पोइ दाख़िला जी बि तारीख़ हूंदी इम्तिहान जी बि तारीख़ हूंदी रिज़ल्ट जी बि तारीख़ हूंदी रिज़ल्ट जी तारीख़ अनाउंस थींदी माण्हू ॿाहिरि अची बीहंदा लाउड स्पीकर ते रिज़ल्ट ॿुधंदा ऐं उहो ज़मानो हुओ पर हाणे छा हालात बदिलिजी विया आहिनि हींअर असां पाण खे हालात सां गॾु बदिलाए न सघिया आहियूं मतिलबु असांजो इहो सभ खां वॾो अलमियो आहे त वक़्त सां गॾु असां मस्बत तौर ते पाण खे बदिलाए न सघिया आहियूं इहा तव्हां ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई ऐं तंहिंखां पोइ ॾिसो ॾिसो न ॻाल्हि ॿुधो न इहो ॻाल्हि आहे त असांजी वरी इहो न सोचियो अथऊं त जंहिं स्कूल यूनिवर्सिटीअ में सिर्फ़ु 1300 छोकिरा पढ़ंदा उन यूनिवर्सिटी में अॼु 25,000 छोकिरा दाख़िला अप्लाई था कनि था एट अ टाइम 40,000 छोकिरा पढ़नि था हुते उन्हनि जा मसइला उन्हनि जी रहाइशूं उन्हनि जूं हॉस्टलूं उन्हनि जा खाधा उन्हनि जूं फ़ियूं उन्हनि जूं इहे सभु ॻाल्हियूं जेके न वधी चुकियूं आहिनि असां इन खे वरी अञा ताईं वधाईंदा रहूं पिया ऐं मुंहिंजे त ख़्याल में त इहो कमाई जे लिहाज़ खां वधायूं था वरन जेकॾहिं असां ॿाहिरिनि मुल्कनि वांगुरु यूनिवर्सिटीअ में हिकिड़ियूं एफिलिएटेड कॉलेजिस आहिनि ॿियूं हुजणु खपनि एसोसिएटेड कॉलेजिस इन ई यूनिवर्सिटी खे जंहिंजी फैकल्टी ऑफ आर्ट्स आहे तंहिंखे कॉलेज ऑफ आर्ट्स चयो वञे जेका फैकल्टी ऑफ साइंस आहे कॉलेज ऑफ साइंस कयो वञे उनजे डीन्स खे उन्हनि जो हेड बनायो वञे वाइस चांसलर सुपरवाइज़री हेड हुजे त इहा इन जे करे उहा पढ़ाई में उनजो सम्झो उनजो डायरेक्टर फाइनेंस बि अलॻि थी वेंदो उनजो एग्ज़ामिनेशन जो सिलसिलो अलॻि थी वेंदो त 40,000 छोकिरा हिकिड़ी खिड़की ते कोन बीहंदा उनखे 40 खिड़कियूं हुजूं बीहण लाइ ऐं पढ़ाईअ लाइ हर माण्हूअ खे मथे न ॾियणो पवंदो पंहिंजे ई डीन वटां उहो कमु करे वेंदो असां इहो कोन था कयूं सॼी दुनिया में ॾिसो त लंडन में स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज़ अलॻि आहे स्कूल ऑफ पॉलिटिकल साइंस अलॻि आहे हिन जा लॉ जा स्कूल्स अलॻि आहिनि नाला ई उनजा स्कूल्स आहिनि स्कूल को घटि शइ त कोन न बुनियादी तरह स्कूल ख़राब पोइ तव्हां हुनखे कॉलेज करे छॾियो तब लाइ ऐं यूनिवर्सिटी करे छॾियो तव्हां असांखे पंहिंजे शुरूआती दौर जी जेका तालीम आहे उनजे बारे में असांखे तव्हां ॿुधाईंदा
छो त चयो वेंदो आहे त जेका प्राइमरी दौर में या जेका इब्तिदाई तालीम आहे उन में जेकॾहिं सुठा उस्ताद मिलनि था त ॿार जी ज़हनी ऐं फ़िक्री अवसर बहितरीनु थिए थी। त असांजे नाज़रीन खे अवां इन हवाले सां ॼाण ॾींदा? इहा हिकिड़ी एॾी वॾी हक़ीक़त आहे त छो जो ॿारु जॾहिं जंहिं घर में ॼमे थो उनजी बुनियादी परवरिश थिए थी उहो हुनजो पहिरियों स्कूल आहे। ऐं उन स्कूल जा जेके उस्ताद आहिनि यानी हुनजा माउ पीउ हुनजा मिट माइट उहे जेके पाण पढ़ियल लिखियल आहिनि सम्झियल आहिनि सुधरियल आहिनि उहे ॿार जंहिं नमूने परवरिश कनि था ऐं पोइ 5 सालनि जो या 6 सालनि जो थींदे हुनखे वरी पंहिंजे स्कूल जे हवाले था कनि त ईअं सम्झो त हुन हिकिड़े माइट वरी ॿिए वॾे माइट जे हवाले कयो आहे त तूं हुनखे हाणे वधीक परवरिश तूं कर। ऐं प्राइमरी स्कूलनि जी हालत इहा आहे त जॾहिं जेसिताईं अंग्रेज़नि जो दौर हो ऐं जेसिताईं पाकिस्तान ठहियो तेसिताईं त प्राइमरी स्कूलनि जी तमामु वॾी हैसियत हूंदी हुई। प्राइमरी मास्तर एॾो इम्पॉर्टेंट हूंदो जो उन्हनि जा जेकॾहिं मां मिसाल खणां त तव्हांजे टाइम में पूरा ई कोन थींदा। असां रुॻो हिकिड़ो मिसाल आउं ॾींदुसि हाजी ख़ान खोजा जो जेको डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड हाई स्कूल नवाबशाह जो हेडमास्टर रहियो, पोइ हिते सेकेंडरी बोर्ड जो चेयरमैन थियो। बहरहाल हुनजी बुनियादी इम्पॉर्टेंस हुनजो उस्ताद हुजणु हो। हू टाइम जो पाबंद, कौल जो सचो ऐं उस्ताद शागिर्द खे औलाद वारी नज़र सां ॾिसणु ऐं उनखे संभालणु, सिर्फ़ु पढ़ाइणु न उनजी ग्रूमिंग करणु। उन में एतिरो त मशहूरु हो जो जॾहिं अञा प्राइमरी टीचर हो त सिंध जे कमिश्नर हिकिड़ो मोरे में को फंक्शन रखियो हो, चई त हिन जो इफ़्तिताह इहो उस्ताद कंदो, मां न कंदुसि, मां ईंदुसि महिमान ख़ासि इफ़्तिताह। उस्ताद साहिबु जॾहिं पंहिंजे स्कूल मां निकितो साइकिल ते त हुनजी साइकिल पंचर थी पई, न पहुतो। जॾहिं कमिश्नर साहिब खे ख़बर पई त उस्ताद न पहुतो आहे, चई त फंक्शन पोस्टपोन करियो ऐं मालूमात करे छो न पहुतो आहे ऐं जॾहिं ॿिए भेरे पहुचण वारी ॻाल्हि करे त पोइ मूंखे घुरायो। ईअं कोन्ह थी हिन उस्ताद खे कढी छॾियो, हिनखे हिकदमि ॿाहिरि कढी छॾियो, कोन पहुतो आहे। उस्ताद साहिबु ख़तु लिखियो जवाब में पंहिंजी एक्सप्लेनेशन ॾे, साईं मुंहिंजी टायर साइकिल जो पंचर थी वियो। उन उस्ताद खे सरकारी नई साइकिल वठी ॾिनी वई ऐं ॿिए भेरे जॾहिं उहो आयो त इहो फंक्शन थियो। त इन मां सम्झो उस्ताद जी छा थींदी आहे। उस्ताद जो मान एतिरो असां ॾिठो पंहिंजे अखियुनि सां जो मां ईअं सम्झां थो त 25-30 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो वॾो भाउ आयो, हाल आहे पंहिंजा दोस्त वठी सेंट्रल सुपीरियर सर्विसिस जा वॾा तमामु सीनियर ऑफिसर्स जेके प्रोमोशन लाइ स्टाफ एडमिनिस्ट्रेटिव कॉलेज पे विया, उनखे हाला वठी आयो। हाला पुराणा असांजो ॻोठु आहे, हाला नवां असांजे ॻोठ खां 2 मील परे आहे, पर सम्झो उहो बि असांजो ॻोठु आहे पर असांखां 2 मील परे आहे। हुनखे हाला नवां जी बाज़ार पे घुमाई, उते हिकिड़ो पोड़ो माण्हू हो साफ़ु सुथरनि कपिड़नि में, उनजी बीठो हिकिड़े हलवाई जे दुकान ते ऐं कमीस जे अंदरां सदरीअ मां रुपयो कढी हुनखे ॾिनो, माओ वठी ऐं वञण वारो त मुंहिंजो भाउ वञी हुनखे पेरे पियो। चई अबा कहिड़ो? चई साईं काज़ी मुश्ताक। अबा अला कंदो जुलियो हूंदे, ईअं चई हलियो वियो। चई मुंहिंजो प्राइमरी टीचर आहे। इहा हूंदी इज़त उस्ताद जी। ऐं उहो उस्ताद 30 सालनि खां पोइ 40 साल खां पोइ बाए नेम शागिर्द खे सुञाणे थो। ऐं हाणे जेको तव्हां ही बल्क में जेको हाणे हर माण्हू ॾिसो न, तव्हां हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त जंहिं माण्हू खे नौकिरी हुजे उहो पढ़े, जंहिंखे नौकिरी या धंधो आहे पंहिंजो उहो पढ़े, उहो ग्रेजुएट थिए या MA करे त करे छॾे। हायर एजुकेशन जी ज़रूरत कान्हे। शौक़िया बि माण्हू हाणे हायर एजुकेशन हासिलु कनि था त उहा हायर एजुकेशन हाणे बाक़ाइदे मार्केट में जहिड़ी हिकिड़ी अवेलेबल कमोडिटी आहे, न त उहे ई हायर एजुकेशन उहे कंदा, PhD उहे ई कंदा जेके चइबो आहे त तइलीम ॾांहुं हुननि जो ऐं रिसर्च ॾांहुं जो रवैयो हूंदो, हुनजो ध्यानु हूंदो, हू चाहींदा। हाणे माण्हू इन करे था PhD कनि त जीअं असांखे वॾो उहिदो मिले या असांखे को अलाउंस मिले या मिले। पर वरी वॾी ख़ासि ॻाल्हि इहा आहे, हिकु तरफ़ PhD जो, ॿिए तरफ़ वरी PhD जी इहा हालत आहे जो हाणे इहे फ़ैसिला कया पिया वञनि त PhD उस्ताद जेको आहे रिटायर थिए थो त हुनखे PhD अलाउंस नथो न वञे, इहो बंदि कयो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर PhD उस्ताद रिटायर थिए थो त हुनखे गाइड थियण नथो न वञे। इन हद ताईं PhD जी तज़लील थी आहे हिन मुल्क में जो माण्हू सम्झे थो त रिटायर थी वियुसि हाणे PhD डिग्री फाड़े फिराए छॾियां। भई अॻे ईअं न हूंदो, अॻे PhD जेके हूंदा डॉक्टर दाऊद पोटो तव्हां नालो ॿुधो हो, थोरनि माण्हुनि खे मिलंदी पर उहा लाइफ लॉन्ग हिकिड़ी डिग्री हुई, लाइफ लॉन्ग रिकग्निशन हुई ऐं उहो माण्हू मरण घड़ी ताईं पंहिंजी रिसर्च मां ॿिए खे फ़ाइदो ॾींदो रहंदो।
अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॿ ॻाल्हियूं साम्हूं आयूं। हिकु त इहा ॻाल्हि त वालिदेन जी बि पंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं उन ज़माने में वालिदेन जो बि जेको किरदारु हुयो या वालिदेन जो जेको ॿार सां रवैयो हो मस्बत हो, उन खां पोइ हिकिड़ो इदारो घर जो आहे सिख्या जो, उन खां पोइ ॿार जॾहिं स्कूल थो पहुचे त पोइ उहा उस्ताद जी ज़िमेदारी आहे ऐं उस्ताद बि उहो जेको हिकु मिसाल हुजे जंहिंजो अव्हां ज़िक्र कयो। अव्हां बि उस्ताद रहिया आहियो ऐं 1970 में अव्हां सिंधी शोबे ॾांहुं आया ऐं अव्हां जेका थीसिस लिखी आहे नसरी सिंध जा नसरी दास्तान, त इन ते मां पोइ थी अचां, पर असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त जीअं असांजा वॾा असांखे कहाणियूं ॿुधाईंदा हुया या न ॿुधाईंदा हुया, या इहो त जेकॾहिं ॿुधाईंदा हुया त उहा पीढ़ी आहे जेका उहा ज़हनी तौर ते सघारी आहे। त हीउ जेको मौज़ू तव्हां चूंडियो, छा वाक़ई पोइ हिते जेकॾहिं असां झाती पाए ॾिसूं अव्हांजे माज़ी में, त छा कहिड़ा किरदार हुआ जेके अव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हुआ? हा, मुंहिंजे ख़ुदि घर में मुंहिंजो चाचो हूंदो वॾो माना असांखां वॾो बाबा खां नंढो हो, पर उहो इहे आखाणियूं असांखे पढ़ी ॿुधाईंदो हो। ऐं इहे मां जॾहिं 5-6 वरनि जो आहियां त उन वक़्त खां वठी, ॿियो त पाकिस्तान खां पहिरीं सिंध में ॿाराणो अदब तमामु घणो छपिबो हो। इहे सभु किताब जेके अलफ़ लैला ऐं मुमताज़ दमसाज़ ऐं 4 दरवेश वग़ैरह, इहे सभु पाकिस्तान तव्हां पढ़िया हूंदा ऐं अञा ताईं मौजूदु आहिनि। ऐं इन्हनि जी अहमियत, अलफ़ लैला जी अहमियत तव्हांखे ख़बर आहे त यूरोप केतिरो हिन खां मुतासिर आहे ऐं केतिरा यूरोपियन राइटर्स, बुकेशो जहिड़ा राइटर्स ऐं चासर जहिड़ा राइटर्स अलफ़ लैला खां मुतासिर थिया। उनखे उन तर्जुमो कयो, उनजो हा, हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा त हुन तर्जुमो अरबी मां कोन कयो, हुन तर्जुमो फ्रेंच मां कयो। फ्रेंच में हिकिड़ो मोसियो गालान नाले माण्हू हो जेको इहे अलफ़ लैला जा किसा ॿुधाईंदो हो। हाणे हींअर एतिरो सम्झणु खपे जॾहिं इहे अलफ़ लैला जा किसा लिखिया विया या ॿुधाया विया, इहो उहो दौरु हो जॾहिं अरबनि जो तमामु घणो इस्लाम जो इम्पैक्ट थियो यूरोप ते ऐं ॿियनि इलाइक़नि ते। इहे कहाणियूं उन्हनि सां पहुतियूं ऐं अरब सां वापारु थियो, माण्हुनि जो अचणु वञणु थियो, इहे जहाज़ ॿेड़ा आया, उठनि ते वापार थिया। त फ्रांस में सभ खां पहिरीं फ्रेंच लैंग्वेज में अलफ़ लैला मुतारिफ़ थी ऐं उतां उहा अंग्रेज़ीअ में रिचर्ड बर्टन कई, जेका वरी असांजे अंग्रेज़नि ई हितां फोर्ट विलियम कॉलेज कलकत्ते मां तर्जुमो कराए मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में उहा मुहैया करे ॾिनी असांखे। त इन मां इहा ॻाल्हि वाज़ी थी त जॾहिं माण्हू जी औसर थी थिए ज़हनी, फ़िक्री या रूहानी, उन में उन्हनि कहाणियुनि जो बि हिकु अहम हिसो रहे थो। उहे कहाणियूं जेका वालदा ॿुधाए या उस्ताद ॿुधाए या घर जो को वॾो ॿुधाए। त सिंध जा जेके नसरी दास्तान आहिनि, अव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो? उन्हनि जी केतिरी अहमियत आहे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां? मां तव्हांखे ॾिसो न, ॿ ॻाल्हियूं आहिनि। हीउ जेको टॉपिक जॾहिं मूं खयो हो त बेसिकली मुंहिंजो टॉपिक हो सिंध जे नसरी दास्ताननि जो, सिंध जे नीम तारीख़ी दास्ताननि जो तारीख़ी जाइज़ो। पर पोइ उहो टॉपिक किन रोलनि जो शिकार थी वियो। नेठि पोइ ॿियो टॉपिक जेको थियो उहो थियो सिंध जा नसरी दास्तान, उन्हनि जी इर्तिक़ा। जॾहिं इन ते मूं रिसर्च करणु शुरू कई, छो जो मां त इहे सभु दास्तान तक़रीबन सभु दास्तान ॿुधी चुको हुउसि, वरी पाण पढ़ी बि चुको हुउसि, पर पोइ मूं ॾिठो त हिन मां को बि दास्तान निज सिंधी कोन्हे। हिकिड़ा अरब जा आहिनि, हिकिड़ा संस्कृत जा आहिनि, हिकिड़ा हुनजा ईरान जा दास्तान आहिनि, हिकिड़ा इजिप्शियन पीरियड जा दास्तान आहिनि, हिकिड़ा वरी हिकिड़ा अहिड़े दौर जा आहिनि जेको दौरु असांजे साम्हूं तारीख़ में मौजूदु आहे, अब्बासिन जो दौरु, जेको ख़लीफ़ो हूंदो मशहूरु मलिका ज़ुबैदा ऐं उनजो नालो या ज़हन मां निकिरी वियो आहे। त उहे दास्तान हूंदा, नौशेरवान जा दास्तान हूंदा, इहे सभु मौजूदु हुआ हर कंहिं ॿोलीअ में। असां पोइ इन ते रिसर्च कई त सिंधीअ में नसरी दास्तान छो कोन्हनि ऐं मंज़ूम दास्तान छो घणा आहिनि। मुंहिंजे पोइ रिसर्च वरी पोइ तब्दील थी एॾां भली वई, पर बुनियादी तरह मूं हुननि दास्ताननि ते कमु कयो आहे। ऐं ख़ासि करे हिकिड़ी शइ जेका मूं खोटे कढी उहा इहा हुई त जान आलम अंजुमन वारा जो किसो जेको आहे सो सम्झो वेंदो त असली सिंधी राइटर जो लिखियलु आहे। उहो सिंधी राइटर वरी असांजे कंहिं वास्ते सां वास्तो रखंदो हो ऐं ख़बर हुई त इहो केरु माण्हू आहे। उहो मूं ॾिठो त न, उहो बि हिंदीअ मां तर्जुमो थी आयो आहे। उहो असली जेको आहे सो सिंधीअ जो तर्जुमो न आहे,
बल्कि उहो बि अरबीअ मां आयो आहे, पोइ हिंदीअ मां वरी हिंदी उर्दू खां पोइ वरी सिंधीअ में आयो आहे। ऐं केतिरा ई अहिड़ा असांजा दास्तान आहिनि जेके तव्हीं सम्झंदो पढ़णु सही लॻंदी त हीअ सिंध जा आहिनि ई कोन, छो सिंध में उहे शयूं न आहिनि। जीअं नंढे पेर वारी जुती त इहो चाइना जा दास्तान आहिनि, जंहिंमें नंढो पेर जेको आहे हिकिड़ो जो सकाफ़त सां वास्तो रखे थो। हू पंहिंजे ॿारनि खे बचपन में ई लोह जा बूट पाराए छॾींदा हुआ त जीअं पेर न वधे। त इन क़िस्म जूं कई अहिड़ियूं ॻाल्हियूं, पर इहे दास्तान छो जो जिते किथे ॿुधाया वेंदा हुआ, मुसाफ़िर पंहिंजे सराय काफ़िला सरायनि में ॿुधाईंदा, काफ़िला ईंदा त हिते, तॾहिं टीवियूं कोन हूंदियूं, रेडिया कोन हूंदा, माण्हू कहाणियूं ॿुधी दिलि विंदराईंदा हुआ। ऐं कहाणियूं एतिरियूं मशहूरु हूंदियूं। हा, अरब ख़लीफ़ो हारून रशीद अब्बासिन जो, जीअं हारून रशीद मलिक ज़ुबैदा जा किसा हूंदा, त हारून रशीद जो दौरु त पोइ जो दौरु आहे, हिन खां अॻु जे दौर जूं कहाणियूं बि आहिनि। बल्कि एतिरे क़दुरु जो अलफ़ लैला में होमर जे इलियट वारियूं कहाणियूं बि आहिनि। हिकिड़ी अखि वारो देव या वॾो पखी, उन 7 उन जा जेके सफ़र आहिनि, तंहिंमां 4 सफ़र त एक्ज़ेक्टली होमर जे चयल, होमर जे ॻायल, छो जो होमर पाण शाइर कोन हो। होमर लफ़्ज़ जी माना अंधो, ग्रीक में होमर माना अंधो। त हिकिड़ो फ़क़ीर हूंदो पंहिंजे दौर में, उन ट्राय जा गाना, ट्राय जा गीत ॻाईंदो हो, हेलन ऑफ ट्राय जो गीत बि उन ॻाईंदो पियो हो, जेको हुनजे वक़्त खां अॻे थी चुको हो। अहिड़े तरीक़े सां जीअं असांजे शाह साहिब सूरमियूं ॻायूं आहिनि, पाण उन वक़्त जा कोन आहे पर सूरमियुनि खे ॻायो आहे, हुननि वरी पंहिंजनि सूरमनि खे ॻायो आहे। त उन में जेको ओडेसी आहे, ओडेसी आहे इहो जेको सिंधबाद, माना सिंधबाद जो कैरेक्टर ओडेसी जो आहे, जेको ॿेड़ी में चढ़ी सफ़र ते वञे थो, पोइ सफ़र करे थो जिते जिते नयूं नयूं शयूं। मसइलनि हिकिड़े हंधि हुनखे हिकिड़ा अंगूरनि जो बाग़ आहे, हिते पोड़ो आहे हिकिड़ो, उहो चएसि थो त मूंखे पंहिंजे कुल्हे ते विहार त 2 अंगूर छीनी वठां, पोड़े खे विहारे थो पंहिंजे कुल्हे ते, पोइ पोड़ो लहेसि ई नथो कुल्हे तां। हाणे हुन चंबड़ियो पियो आहे ॾींहुं राति, हाणे हुनखे छा करियां, हीअ त मुंहिंजे कुल्हे ते ई नथो लहे। पोइ छा कयो, हुनजो अंगूर पटे उहे ज़मीन में पूरे छॾी, उहे थोरा थिया, नशो पैदा थियो त हुन पोड़े खे प्यारे, पोइ हुन वॾा थियईं। त हाणे इहे किसा जेके आहिनि से हुन में असांखे होमर वटि ई मिलनि था। हा, त छा त यूनान ऐं अरबनि जो पाण में वॾो इंटरेक्शन रहियो आहे अवाइली दौर में। अहिड़े तरीक़े सां अरबनि जो ईरान सां वॾो इंटरेक्शन रहियो आहे, जंगियूं थियूं आहिनि हिक ॿिए खे मुक़ाबिला थिया आहिनि, कब्ज़ा थिया आहिनि। त जिते किथे जिते बि अरब विया आहिनि उते अरबी कहाणियुनि जा अची विया आहिनि टुकड़ा, उन में जिते ईरान जा टुकड़ा, कलीलो दमना जा, अनवार सोहेलीअ जा किसा, इहे वरी अलफ़ लैला में अची विया आहिनि। त इहा हिकिड़ो वॾो दिलचस्प आहे जेको माण्हू खे पढ़णु खपे, हुनखे ख़बर पए त हिकिड़ो त असांजी मेंटल ग्रोथ, डेवलपमेंट, असांजी इमेजिनेशन जी ग्रोथ। शायदि जादूगर जेको आहे सो शीशे में थो ॾेखारे केरु किथे आहे, अॼु उहे शीशा असांजे खीसनि में रखिया आहिनि, असीं बटण दॿाए ॾिसी सघूं था। तव्हां चाहियो हींअर त केरु हींअर किथे आहे, मां तव्हांखे बटण दॿाए ॿुधाए सघां थो केरु किथे आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि से असांखे, या उॾामंदड़ कालीन, पहिरीं ॾिसो न उहा बि डेवलपमेंट थी आहे। पहिरीं परी चवंदी त मुंहिंजे हीअ वार वठी छॾ, जॾहिं मूंखे यादि करी त हिनखे थोरो सेक ॾिजांइ, मां अची वेंदुसि। पोइ वरी परी चवंदीसि त तूं पंहिंजी अखियूं बंदि कर त हल, अखियूं छिंभ में हुते पहुची वेंदा। पोइ वरी परी चएसि त मुंहिंजी आङुर झल, त पोइ हल, माना हिकिड़ो एलिमेंट ॿियो अची वियो। पोइ वरी कल्ह जो घोड़ो अची वियो। हाणे कल्ह जो घोड़ो माना त इहो हवाई जहाज़ जो बिल्कुलु तस्वुरु आहे जेको माण्हू ज़हन में उॾामी सघूं था। पोइ हू कल्ह जे घोड़े सां उॾामण वारी त हुनखे यादि रहिजी वई, लहण वारी यादि न रही, आसमान में फिरियो पिए तव्हां कीअं लहां। त इहे सभु शयूं असांजी इमेजिनेशन खे डेवलप कनि थियूं। चयो वेंदो आहे जीअं त अक्सर त जेका तस्वराती ताक़त आहे ॿार जी, उहा इन्हनि किसनि कहाणियुनि ऐं जीअं आइंस्टाइन उन ॾींहुं मूं पढ़ियो पए त संदसि हिकिड़ो गोल त जे ॿार खे तव्हां ज़हीन करणु चाहियो था त खेसि परियुनि जूं कहाणियूं ॾियो। हाणे परियुनि जे कहाणियुनि जो या इहे जेके किसा मां ॿुधाए रहिया आहियो, इन सां वरी छा थो थिए जो तस्वराती ताक़त मज़बूत थी थिए। तव्हां ॻाल्हाईंदा था वञो ऐं मां वरी पंहिंजे माज़ी में मूंखे यादि पियो अचे, नंढपण में मां इहे साॻा किसा पढ़ंदी हुयसि ऐं उहो तस्वुरु ज़हन में ईंदो हुयो। त अॼु जो ॿारु अलाए छो इन सहूलियत खां या इन हिकु सुठी सरगर्मी खां, तख़लीक़ी सरगर्मी खां महरूम आहे। इहो ॿुधो शबनम, इहो पाण सम्झूं था। सॼी दुनिया में ॿारनि जे लाइ एतिरियूं कहाणियूं लिखियूं पियूं वञनि, हैरी पॉटर, तव्हां ॾिसो न कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं लिखियूं पियूं वञनि जेके ॿारनि जी इमेजिनेशन खे वधाइनि थियूं। हुननि खे अञा ताईं हू इन अलफ़ लैला जे दास्ताननि मां निकिता न आहिनि। हुननि उनखे उन हद ताईं रखियो आहे जंहिंखां पोइ हुननि खे ॿाहिरि निकिरणु खपे।
सॼी उमिरि हलफ लाइ थी वियो त पोइ डान किखोटे जहिड़ो थी वेंदो जेको सॼी उमिरि पगड़ो थियो पियो रहंदो त आउं जादूगर आहियां ऐं बादशाह आहियां ऐं करे सघां थो। डान किखोटे जो किसो जेको तव्हां सर्वांटीस जो इहो अलफ लैला खां मुतासिर थी लिखियलु आहे किसो। त ईअं जेकॾहिं हींअर असांजे ॿारनि खे हींअर बि तव्हां ॿारनि खे खोले ॾियो टीवी त हू यकदमि कार्टून में अखि विझंदा। कार्टूननि जे तबियत मुताबिक़ कमु करे थो वॾे असरु थिए थो पर किन ते वरी एतिरो घणो थो थिए जो हू पाण कार्टून वांगुरु भेड़ था करनि इहो बि ख़राबु आहे। हुन ओतिरो असरु थियणु खपे जेतिरो हुनखे त हाणे हीअं जहिड़ा तव्हां इहा ॻाल्हि कई आहे न हिनजी माना आहे त नओं असांखे हाणे शिफ्ट करणु खपे पाण खे यानी पार्शली त विजुअल आर्ट न थियणु खपे त हाणे ॿार खे ॾेखारिजे हाणे हू पढ़ी एतबार नथो करे। अॻे ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे त परी चई वई शहज़ादे खे त असीं हाणे वञूं थियूं कोहकाफ ते राजा वटि तोखे 40 ॾींहं ईंदी पोइ ईंदियूंसीं। हाणे हिते तोखे बाग़ में 40 कमरा अथई 39 में वञजांइ 40 जो दर न खोलिजांइ ऐं शहज़ादो छा थो करे हुन ॾींहुं वेंदे ई 40 जो दर थो खोले जेका शइ खे मना कई थी नथो खोले। माना ॿार खे जंहिं शइ जी मना कंदो उहा हू पहिरीं कंदो सभु तंहिं करे पाण ते अहिड़ो ध्यानु रखो त जीअं इन जी मन न हुजेसि चइजा एॾा त भले वञे जेॾीमहिल पर पहिरीं ई ॾिस। बल्कि ईअं बि चयो वेंदो आहे त हीअ जेके असां लोक अदब जूं कहाणियूं त उन में हिकिड़ा बहादुर किरदार आहिनि। पोइ जॾहिं इहे ॿारु पढ़े थो या ॿारु वॾनि खां ॿुधे थो त पाण खे वरी उन्हनि जी जाइ ते थो रखे ऐं हुन जे अंदरि उहा ई कैफ़ियत पैदा थी थिए हीरो जे ऐं उतां ई हुनजी जेके उन में जेके कमियूं आहिनि उन में जेके ख़ामियूं आहिनि उहे बहितरी ॾांहुं थींदियूं थी वञनि। पर उन में वरी तव्हां ॾिसो त हाणे असां हीरो जो तस्वुरु बदिलाए छॾियो आहे। अॻे हीरो जो तस्वुरु इहो हूंदो त लाज़मी न आहे त को हीरो दौलतमंद हुजे लाज़मी न आहे त हीरो तमामु हसीन हुजे लाज़मी न आहे त तव्हां बाद हीरो मोचड़ा पियो खाईंदो हीरो कुटबो पियो दरियुनि मां टुप पियो ॾींदो आख़िर में कामयाबु थियो जो उहो हुनखे हीरो खे कराइबो। हाणे नेगेटिव हीरो पैदा थिया आहिनि जेको उथंदे ई गुंडो जेको आहे बोतल खणी बीठो आहे उहो हीरो आहे पोइ उहो कमु अहिड़ा थो करे असीं हुनखे हीरो था सम्झूं पर हू कमु उनजो मनफ़ी कमु थो करे। असीं हीरो खे हाणे मनफ़ी किरदार में ॾिसण सां शुरू कयो आहे इहो ग़लति आहे। ख़ासि करे असांखे जेके इहे विजुअल एड्स आहिनि जंहिंमें सिनेमा बि आहे टीवी बि आहे इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणु खपे। इहे शयूं माण्हुनि खे हीरो करे पेश न करणु खे त दुनिया में को बि किसो अहिड़ो ॿुधायो की असीं चवंदा आहिनि त हिकिड़ो मशहूरु लीडर हो हिंदुस्तान जो जेको फिल्मूं पसंदि न कंदो हो पर उनखे फिल्म जी हिकिड़ी शइ पसंदि हुई उहो मूं पंहिंजे हिन किताब में मुंहिंजे किसो किताब में उहो मूं लिखी बि आहे हुनखे इहा शइ पसंदि हूंदी हुई त फिल्म में बहरहाल चङाईअ जी फतह ॾेखारी थी वञे आख़िर में एट द एंड ऑफ द डे फतह वरी बि चङाईअ खे मिलंदी भले विच में छा बि हुजे इहा ॻाल्हि हिकिड़ी सुठी आहे। पर अवां इहा ॻाल्हि महसूसु कई हूंदी त वरी हॉलीवुड जूं जेके फिल्मूं आहिनि उन्हनि में वरी ॾेखारियो वेंदो आहे त बदी जी कुवत वरी आख़िर में जहिड़ी थी थी पए न जहिड़ी कान थिए बदीअ खे नुक़सानु त पहुचे थो आख़िर में बदी कॾहिं किथे बि जेका बुराई आहे इट नेवर पेज़ आख़िर में पोइ हुनखे कॾहिं कॾहिं वरी छा हुन सां एॾी हमदर्दी थी वेंदी आहे असीं न चाहींदा आहियूं त मरी वञे पोइ हुनखे वरी चङो कमु कंदे मारे रखाईंदो पर किथे न किथे बदिलबो थो आहे। कंहिं बि फिल्म में कॾहिं बि तव्हां हिंदुस्तानी फिल्मूं ॾिसो पाकिस्तानी फिल्मूं ॾिसो त उन्हनि में बि आख़िर में उहो माण्हू कहिड़ो बि हूंदो त बदी वारो माण्हू या पाण बदिलजी वेंदो पोइ वठो गाना ॻाईंदो कर सारी ख़ताएं माफ़ मेरी या वरी उनखे फ़ाइदो न पहुचंदो। पर इहो ज़रूरु आहे त इंसानु शुरू खां वठी बदी जे कुवतुनि सां विढ़ंदो रहियो आहे ऐं उहा हुन वटि हिकु उमेदु आहे रही त हू फ़ातिह थी सघे थो। हाणे असां अचूं था हुन दौर ॾांहुं अवां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में आया त जीअं असां ॻाल्हि पिया कयूं त जीअं उस्तादु आहे उहो हिकिड़ो रोल मॉडल आहे उहो हिकिड़ी मिसाल आहे नौजवाननि जे साम्हूं ऐं नफ़्सियात जे नुक़्ते निगाह खां चयो वेंदो आहे त तव्हां ॿार खे छा बि ॿुधायो नौजवान खे छा बि ॿुधायो पर उहे इहो था ॾिसनि त तव्हां छा था कयो ऐं उहो जेको नॉन वर्बल ज़बान आहे जेका हिकिड़ी ख़ामोश इज़हार जी ज़बान थी थिए इंसान जे जेको कुझु हू करे थो ऐं उहो ॿार या उहो नौजवान उनजो मुशाहिदो करे थो त तव्हांजे साम्हूं के अहिड़ा उस्ताद आया जिन तव्हांजी सोच जो अंदाज़ बदिलायो हुजे जॾहिं तव्हां सिंध यूनिवर्सिटी में आया? मूंखे खोड़ सारा उस्ताद अहिड़ा यादि आहिनि पर जेको हू तव्हां इम्पैक्ट जो असरु चयो उहो एॾो ॿार ते पए थो
जो मुंहिंजा नंढड़ा ॿार 3-4 मुंहिंजा पोटा पोटियूं ईअं गॾिजी वेठा ऐं नंढड़ा नंढड़ा माना हुननि खे ॿी का सम्झ में कान्हे ॻाल्हि, नंढा आहिनि, गिलास रखियासीं खणी वरी हीअं कयूं, हीअ छा पिया कनि, हू ॾिसनि पिया आख़िर सां, हू हुनखे ख़बर न आहे छा पिया कनि, पर हू खणी गिलास अंदाज़ में कनि था। असांजा जेके उस्ताद हुआ जेके असां ॾिठा पंहिंजे शुरूआती वक़्त खां वठी, प्राइमरी टीचर हूंदो त उनजी हिकिड़ी त हुन लिबास जेको हूंदो सभ खां पहिरीं उहो बिल्कुलु टिपिकल जेको सिंधी लिबास जेको असांजो वटि, कमीस जा हेतिरो ई बटण बंदि करे कमीस जो, टोपी पियल, मथे उघाड़ो न हूंदो उस्ताद, ऐं पंहिंजो टाइम जो पाबंद, टाइम जो एतिरो पाबंद जो उस्ताद खे ॾिसी हिकिड़ी पिक्चर आई दी ब्लू एंजल, हिकिड़ो प्रोफेसर सुबुह जो निकिरंदो आहे त सभु दुकानदार पंहिंजो घड़ियाल सही कंदा आहिनि, हुनखे सही कंदा आहिनि त भई हीअ हाणे हीअ 7 सियाण हीअ निकितो आहे, पोइ हिकिड़े भेरे हुन वीचारे खां ग़लती थी वेंदी आहे, हू देरि सां उथंदो आहे, निकिरंदो सभई वरी पंहिंजो घड़ियाल 7 ते कंदा आहिनि, हालांकि ओॾी महिल देरि थी चुकी आहे। त ईअं असांजा उस्ताद टाइम जा पाबंद हूंदा, ॻाल्हाइण ॿोलाइण जा फज़ीलत वारा हूंदा, मार जो रवाजु अलबत हो, ॾंडो, हा ॾंडो हूंदो जेके रूल चवंदा आहिनि, इहो रूल अंग्रेज़ी में रूल चवंदा आहिनि हिनखे, इहो रूल इहो कंदो हो, ऐं तंहिंखां पोइ हिनखे सिंधीअ में चवंदा मौला बख़्श, माना बसि इहो जंहिंखे लॻंदो उहो, पर उन्हनि खे जेके जिन मारूं खाधियूं उन्हनि माण्हुनि खे मूं कम अज़ कम चीफ सेक्रेटरी ऐं मिनिस्टर जी लेवल ते ॾिठो, वधीक बि खाधियूं सभिनी खाधियूं हुयूं, पर पोइ जॾहिं खां यूरोपियन जेको असरात थिया एजुकेशन जा, उन में मार जो तसवुरु घटि हो, उन में ॿार खे वधि में वधि पेंसिल सां, इहो हिकु सिंबॉलिक मार हूंदी, 2 पेंसिलूं लॻियूं माना वॾी बेइज़ती थी वई, न त असांजे वक़्त में पेंसिलूं आङुरियुनि में विझी आङुरियुनि में मरोड़े छॾींदा, पर उहे छोकिरा पढ़ंदा। हाणे छा आहे त ॿारु मार सां नथो पढ़ी सघे, ॿार खे पंहिंजे अमर सां पढ़ाए सघिजे थो, जेकॾहिं उस्ताद लूज़ ड्रेस में हूंदो, उस्ताद सिगरेट पीअंदो हूंदो, उस्ताद पान खाई रस्ते ते थुकूं खिलाईंदो हूंदो त ॿार बि ईअं कंदो, या ॿार इहो महसूसु कयो, नौजवान इहो महसूसु कयो त उस्ताद कूड़ थो ॻाल्हाए, या कूड़ थो ॻाल्हाए, या ॻाल्हि चई नथो करे, ॿियनि अखरनि में जेकॾहिं उस्ताद चढी पाए ऐं तव्हांखे फेसबुक ते पाण खे ॾेखारे थो त उहो उस्ताद थियण जे क़ाबिल कोन्हे ऐं चवाइण जे क़ाबिल कोन्हे। इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे त हिकु मिसाल क़ाइमु करणी थी पए, ऐं माण्हू जॾहिं उहा मिसाल ॾिसनि था, चाहे उहे ॿार हुजनि, शागिर्द हुजनि या वॾा हुजनि, त हुननि में तब्दीली अचणु लॻे थी। अॼु असां तब्दीली जी ॻाल्हि था कयूं त तब्दीली छो नथी अचे, छो त उहे मिसालूं कोन्हनि, उहे मिसालूं साम्हूं कोन्हनि जिन खे ॾिसी माण्हूअ में उत्साह पैदा थींदो आहे, हू तब्दील थींदा आहिनि। अच्छा, तव्हां मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियो आहे, मिसाल जीअं तव्हां, मां चाहींदसि त इहे मुख़्तसिरनि इन ते असां ॻाल्हाईंदा अचूं, जीअं त अफ़सानो आहे या कहाणी आहे, उन ॾींहुं कंहिं ॻाल्हि कई त अफ़साने ऐं कहाणी में छा फ़र्क़ु आहे, त इहो सुवालु मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त अफ़सानो ऐं कहाणी में कहिड़ो फ़र्क़ु आहे, या हिकु ई शइ, इहे हिकु ई सिन्फ़ आहे, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि में इन नाला पिया आहिनि। पहिरीं अफ़साने जी असली माना तव्हांखे ख़बर आहे त माना फिक्शन, अफ़सानवी अंदाज़, फिक्शन जंहिंमें घड़ियल ॻाल्हियूं हुजनि, जेको अफ़सानूं ऐं नाविल इहे फिक्शन में अचनि था, पर इन जो डिक्शन बि मुख़्तलिफ़ हूंदो मुंहिंजे ख़्याल सां, माना अफ़सानवी अंदाज़ में लफ़ाज़ी थी थिए, उहो त ॾिसो जीअं टाइम त बदिलिजे थो त माण्हू खे ॿोलीअ जो अंदाज़ बदिलिजे थो। जंहिं ज़माने में लांढ करण जो दौरु हूंदो हो त पोइ हुन में उहा ॿोली उहा इस्तेमालु कबी, ऐं वॾा अरबी फ़ारसी लफ़्ज़ इस्तेमालु करे, अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु करे पेश कबो, पर जॾहिं असीं हुनखे कहाणी चई वरी थोरो हुनखे थोरो मिसकिन बनाए छॾियो त थोरो हुनजो दाइरो, हा, उन करे उन में हाणे ॿियो त जॾहिं न अफ़सानो लिखिबो आहे, अफ़साना निगार या नाविल निगार या फिक्शन राइटर जेको आहे सो असल में असांजे पावर ऑफ इमेजिनेशन जेको आहे तंहिंखे वधाए थो, एनहांस थो करे, असां उनखे घटाए आंदो लोअर लेवल ते। उहे ई ॻाल्हियूं जेके हुन चयूं पिए ग़रीबनि लाइ या डेस्टिट्यूट लाइ या मजबूर माण्हुनि लाइ, जेके मसलन दी मिज़रेबल्स आहिनि, ला मिज़रेबल विक्टर ह्यूगो जो, हाणे विक्टर ह्यूगो त कम्यूनिस्ट इनकलाब खां पोइ जो कोन्हे, उहो त पहिरीं जो राइटर आहे, उन वक़्तु उन ॿुधायो आहे त ग़रीबनि सां कहिड़ो ज़ुल्म थींदो आहे, हिकिड़ो मानी चोराइण जे इल्ज़ाम में हिकिड़ो माण्हू सॼी उमिरि जेको आहे सो अज़ाब में रहे थो, हुन सॼो ख़ानदान तबाह थी थो वञे, त इहे शयूं सभु मौजूदु आहिनि। हाणे असां हुनखे हिकिड़ो लेबल लॻाए पोइ जॾहिं हुनखे कयोसीं पंहिंजे लेबल जे अंदरि त पोइ हुन हाणे सिंधी आहे तंहिं करे आखाणी आहे, आखाणी लफ़्ज़ ॿी शइ आहे, आखाणी ॿार लाइ हूंदी आहे, आखाणी माना
त को मिसाल खणी हिकिड़ी कूड़ी कहाणी लिखणु, अफ़सानो माना मिसाल खणी हिकिड़ी कूड़ी कहाणी लिखणु, जंहिंमें तव्हां ॾिठो त जेकॾहिं हिन ज़माने जा अफ़साना जेके आहिनि मौजूदा दौर जा शॉर्ट स्टोरीज़, उन में धाड़ियलनि जो तव्हांखे किसो वधीक मिलंदो, हिन खां अॻु जेको मिलंदो समाजी मिलंदा अफ़साना, रोमान, हा त रोमान बि अफ़सानो जेको आहे सभु त इम्पॉर्टेंट आहे न, इज़ पार्ट ऑफ लाइफ ऐं वेरी इम्पॉर्टेंट वाइटल पार्ट। इन में माण्हू जान जी परवाह कोन थो करे। उन में मूं जेको पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों नाविल सिंधीअ में पढ़ियो उहो परदेसीअ जो प्यारु अला बख़्श टालपुर जो। हिकिड़ो मास्तर हूंदो आहे, किथां बदिली थी ईंदो आहे कंहिं ॻोठ में, उते कंहिं छोकिरीअ सां प्यारु थींदसि, पोइ हुनखे ज़हर खाराईंदा आहिनि, पोइ हीअं कंदा आहिनि, पोइ कंदा आहिनि, पर ॾाढो उन मूंखे एॾो इम्प्रेस कयो हिकिड़े मास्तर जी लाइफ, ऐं उन में एॾो ज़बरदस्तु हुनजो हुयो। ऐं रोमांस त ख़ैर हो ई, पर हुन में रियलिटी केतिरी हुई त कीअं हुनखे मारण जी कोशिशि था कनि, कीअं हुनखे पोइ कीअं थो बचे। त इन मूं ते मुंहिंजो नंढो ज़हन हो, मूं ते ॾाढो वॾो असरु हुन विधो। ऐं मास्तर लफ़्ज़ जे बि हिकिड़ो रोमेंटिक माना अची वई मूं वटि। ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया जेके अफ़साना निगार तव्हां ॾिसो वक़्त सां इहे बदिलजनि था। हाणे पाण खे सिंधीअ में कहाणी चऊं था, मुख़्तसिर कहाणी, जॾहिं कहाणी चऊं था त मुख़्तसिर छा मतिलबु, अञा नंढियूं कहाणियूं आहिनि। जीअं हाणे 100 लफ़्ज़नि जी कहाणी जेके अंग्रेज़ी में रेबल कहाणी चयो वञे थो, सिंधी में कहाणी चयो वञे थो, त हीअ जेको कहाणी जे लाइ त चवंदा आहिनि त 700 लफ़्ज़ हुजनि या 1000 लफ़्ज़ हुजनि। उहो त तपेदारनि जा ठहियल उसूल आहिनि न, त खाॿे तरफ़ एतिरो हुजे, साॼे तरफ़ एतिरो हुजे। अदब में तपेदारी हलंदी कान, जिते इमेजिनेशन आहे। हिकिड़ी मां हिकिड़ी कहाणी तव्हांखे ॿुधायां, आइवन बोनन जी हिकिड़ी कहाणी आहे, जेंटलमैन फ्रॉम सैन फ्रांसिस्को। मुंहिंजे ख़्याल में उहा कहाणी अजीब, उन ते हिकिड़ो अजब अलॻि प्रोग्राम थियणु खपे। या रेन आहे हिनजी समरसेट माम जी, या थॉमस मैन जी हिकिड़ी कहाणी आहे हुई द डेट आहे, के उहे कहाणियूं शॉर्ट स्टोरीज़ आहिनि, उहे 150 सुफ़्हनि जूं आहिनि। अंग्रेज़ी 150 सुफ़्हा माना पाण 350 सुफ़्हा। त उन्हनि जो जेको मौज़ू आहे सो शॉर्ट स्टोरी जो आहे, उनखे केतिरे वक़्त में लफ़्ज़नि में लिखियलु आहे शॉर्ट। नाविल जो मौज़ू जेको आहे सो जीअं तव्हां हिकिड़ी शख़्सियत तव्हीं पंहिंजे हिकिड़े हंधि वेही सोचे ऐं लिखो था उनजे गिर्द, ऐं वरी उते ई पहुचो था, त इहा थी वई शॉर्ट स्टोरी। पर तव्हां हिकिड़े समाज जे हिकिड़े दौर खे ॾिसी उन में लिखी ऐं पाण ताईं अचो था, वरी वापसि तव्हांजो इहो थियो नाविल। नाविल जेको आहे सो हिकिड़ी डिटेल, हाणे जीअं मसइलनि जेकॾहिं सॼी दुनिया जो नक्शो हिन तव्हांजे स्क्रीन ते हिकिड़ो ठाहियो वञे त दुनिया जो रहंदो, पर जेकॾहिं इन ते रुॻो त हाला पुराणा जो नक्शो ठाहींदो, हाला पुराणो जो थींदो। हाला पुराणो नक्शो बहरहाल चइबो ॻोठ जो आहे, हू चइबो दुनिया जो आहे। अच्छा, तव्हांजी नज़र में जेका कहाणी आहे, कहाणी सुठी कहाणी छा खे चई सघूं था असां? सुठी उनजी जेका तशरीह आहे, तशरीह उनजी जेका उनजो जेको घाड़ेटो आहे कीअं हुअणु घुरिजे? घाड़ेटो तशरीह उन जो रंग रूप नक चप पोइ ॾिसबो, पहिरीं त असांखे वणियो आहे। जी बिल्कुलु। जेकॾहिं हा कशिश हुजे, उहा छिक हुजे, ऐं उहा असांजे उन खोट खे पूरो करे जेको असांजे अंदर में मौजूदु आहे। असां जेका शइ पंहिंजी ज़िंदगी में न करे सघिया आहियूं, कैथारसिस थिए, इहो थिए। तव्हां ॾिसो मानी थींदी आहे त किथे बि मानी खाओ, पर जे कंहिं बि डिश जो जॾहिं तव्हांखे पहिरियों ई ग्राह वणियो, माना उहो वाह जो डिश आहे। हाणे उहो छा जो आहे इहो पुछिबो, उहो कीअं ठाहियो अथव। पर तव्हांखे ख़बर आहे त तई त ॼाणू बि हूंदव त हिकिड़ा माण्हू भाई 1.5 चिमिचो ही, 2 चिमिचा ही, ऐं उन में कॾहिं कॾहिं ॿोड़ी ख़राबु थी वेंदो आहे। असांजे घरनि जो औरतूं चिपटीअ सां उहो पंहिंजे हिसाब सां असां वटि हजाम मानियूं ठाहींदा, 40 देगूं, 50 देगूं, हीअं लूणु विझी वेंदा, इहे सॼो ऐं उहो हुनजो तजुर्बो हूंदो हुओ। त हीअ जेको मानियूं तजुर्बाती ठहनि था जेके तव्हांजे टीवी ते, हिन ते घणो करे ॾिसंदो मानी ख़राबु थी वेंदी आहे। तव्हांखे हुते पंहिंजो तजुर्बो कमु ईंदो, जॾहिं वञी हुन ते हिरंदव। अच्छा, तव्हां माफ़ु कजो कतक कलामी, माफ़ु कजो, जो मां इहो पई चाहियां त इहो जेको अफ़सानो आहे, या तव्हां अफ़सानो बि लिखियो या कहाणियूं बि लिखियूं जीअं की अवां पोइ वरी टेलीविज़न रेडियो ड्रामनि ॾांहुं विया, वरी पोइ टेलीविज़न जो ड्रामो बि अवां लिखियो। इहो त हिकिड़ो ॾिसो न प्रोसेस हो न। मूं शॉर्ट स्टोरी लिखणु शुरू कई, पहिरियों अवां शॉर्ट स्टोरी लिखी, शॉर्ट स्टोरी लिखियो, त उहे शॉर्ट स्टोरीज़ खां पोइ रेडियो ते असां लिखणु शुरू कयो। रेडियो ते लिखण जा 2 सबब आहे। हिकिड़ो त इहो ई हो त रेडियो ते असीं लिखूं था त पेश थिए थो, घणा माण्हू ॿुधनि था, पर उन खां पोइ उन में पेमेंट थींदी हुई, पैसा मिलंदा हुआ, असां उहे बि लिखणु शुरू कया। पोइ वरी असां पंहिंजे अची वियासीं फील्ड में, जॾहिं पढ़ाईअ जे, त
त पोइ वरी असां पंहिंजा किताब लिखणु शुरू कया। वरी हिकिड़ो वक़्तु रहियो ॾिसो त हींअर मूं 9 किताब पंहिंजे यादगिरी में लिखिया आहिनि, 9। बिल्कुलु उन ते बसि अचूं था, पर रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जेके ड्रामा पेश कया वेंदा हुया, मूंखे बि यादि आहे मां ॿुधंदी हुयसि। वरी जॾहिं मां रेडियो में आयसि त वरी लिखणु शुरू कयो। ड्रामो जॾहिं माण्हू ॿुधे थो त तस्वीरूं ज़हन में जुड़णु शुरू थी वञनि थियूं, यानी ॿुधंदड़ बि हिकु तख़लीक़ी अमल जो हिसो बणिजी वञे थो। उहो हिकिड़ो शानदारु दौर हो ड्रामे जे हवाले सां। पर अॼु ॾिसूं था त रेडियो हैदराबाद या रेडियो पाकिस्तान जे हवाले सां ड्रामो हाणे पोइ ते पियो वञे, रेडियो ड्रामो टेलीविज़न जे अचण खां पोइ। जॾहिं टीवी आई आहे त माण्हू रेडियो ॾिसनि ई कोन था, ॿुधनि ई कोन था, घरनि मां रेडियो हलिया विया आहिनि। पर सॼी दुनिया में रेडियो ॿुधो थो वञे। हा, जीअं अमेरिका में मुख़्तलिफ़, जर्मनी में, हर जॻह रेडियो ॿुधो थो वञे। तॾहिं टेलीविज़न जो चार पंहिंजो आहे, उन्हनि जा जेके शोज़ था हलनि, ख़ासि करे जीअं लूसी शो हो या ॿिया हुआ, उहे शो माण्हू छॾे कमकारियूं उन शो जे वक़्तु अची वेहनि था। हाणे छा थियो आहे त रेडियो ड्रामा जेको जंहिं दौर में हो तंहिं वक़्तु ॿी का बि तफ़री असां वटि कान्हे। हिकु फिल्म हुई, ॿियो रेडियो ड्रामा हो। ऐं उन खां पहिरीं जेके ड्रामा थींदा हुआ से वरी स्टेज ड्रामा थींदा हुआ। स्टेज ड्रामा में वॾो प्रॉब्लम हूंदो हुओ, हिकिड़ो त उनजी स्टेज ठाहिणु, ॿिया माण्हू गॾु करणु, म्यूज़िशियन्स खे विहारणु, फर्नीचर करणु। तव्हांखे ख़बर आहे उनजो वॾो दौरु रहियो आहे ऐं वॾा पॉपुलर रहिया आहिनि शेक्सपियर खां वठी, बल्कि शेक्सपियर खां पहिरीं बि यूनान में त तमामु पुराणो आहे ड्रामे जी हिस्ट्री। नाटक मंडियूं इन खां पहिरीं सांग कंदा। हिंदू मज़हब त सॼो आहे ई स्टेज ते रामलीला करणु ऐं सांग। पाण वटि सिंध में बि सांग रचाईंदा न, मायूं मर्दनि जा लिबास पाए मुछूं हणी हलंदियूं, उहे ड्रामा कंदा घरनि में, शादियुनि में। इहो हिकु ड्रामा त इंसान जी फितरत में आहे। मां जॾहिं प्रोफेसर थियुसि, मूं प्रोफेसर रोल अदा कयो। पर जॾहिं मां रेडियो ते हूंदो हुउसि त मां राइटर जो रोल अदा कंदो हुउसि। ॿिए हंधि कहिड़ा कहिड़ा घर ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ किरदार कयूं था। किथे आउं पीउ आहियां त पीउ वारो किरदारु थो था करियां, किथे बॉस आहियां त बॉस वारो किरदारु थो करियां, किथे सबॉर्डिनेट आहियां। हालांकि मूं कॾहिं सबॉर्डिनेट वारो किरदारु अदा कयो कोन्हे, तंहिं करे ख़ुशि आहियां। न, सदाकारी करे कोन्हे, मुंहिंजो आवाज़ु कॾहिं बि रेडियो क़बूल न कयो, सदाकारी बि कजे आहे। अच्छा, हाणे रेडियो ड्रामा मां लिखिया, वरी पोइ टेलीविज़न ड्रामा लिखिया। हुन खां पोइ अव्हां जेका हिकु अदब जी अहम सिन्फ़ जेके असां चऊं आत्मकथा, उहा लिखणु शुरू कई, त तव्हांजे ज़हन में कहिड़ो ख़्यालु हुयो, कहिड़ी सोच हुई? टीवी ड्रामा मूं लिखिया त तमामु तेज़ लिखिया शुरू में। ऐं उन वक़्त में जेके प्रोड्यूसर वग़ैरह हूंदा सभु, इहे स्टेशन ते सभु मुंहिंजा पंहिंजा ई वाक़ुफ़ दोस्त आहिनि। मूं वटि हू घर बची पहुचंदा, हैदराबाद प्रेस क्लब ईंदा, ख़ुदि मुमताज़ मिर्ज़ा, करीम बलोच मूंखां वठणु ड्रामा, हारून रिंद वठी वेंदा, ड्रामा ॾींदा। पर आउं ॾाढो मायूस थियुसि कि मुंहिंजे तसवुर में जेका हीरोइन हूंदी उहा ड्रामे में उन बिल्कुलु उबतड़ हूंदी हुई। उन ज़माने में छोकिरियूं शायदि ॿाहिरि न ईंदियूं हुयूं। त बि मूं वारी त कान ईंदी न, मुंहिंजे तसवुर वारी त कान ईंदी न। तव्हां हिकु तसवुर कंदा हुयव त हीरोइन हीअं हुअणु घुरिजे। बल्कि मां हिकिड़ो नौजवान तसवुरु कयो, त नौजवान सां मुंहिंजी तसवुरु कोन हिकिड़ो सफ़ा ऐं लूज़ क़िस्म जो छोकिरो, भई हीअ छा कयो, अचे थो लिखिया नौजवान। बाबा नौजवान त नौजवान ॾेखारियो आहे। असां मायूस थी मूं बंदि कयो टीवी ते लिखणु, हिन में मुंहिंजी नथी थिए उहा रिप्रेज़ेंटेशन मुंहिंजे आइडियाज़ जी। उन में लिखिबो बि आहे, उन में हिदायतूं हूंदियूं, घणियूं हिदायतूं। हा, न हिदायतूं ॾींदो हुउसि। ऐं ॿियो त वरी जेके माण्हू कंदा हुआ ड्रामा वरी मूंसां डिस्कस बि कंदा हुआ। त ॾिसी बाक़ाइदे कराची अचणु वञणु को हींअर हज कोन हो। अॻे सवलो हूंदो हो, ₹टे खणी ट्रेन में चढ़ो, ₹टे खणी वापसि अची वञो, ₹6 थी कराची थी अचो, वधि में वधि ₹1 2 ख़र्चु कयो चांहि ते या फिल्म ते। हाणे त ज़मानो बदिलिजी वियो, हाणे कराची वेंदो आहे त पघार त असीं रुॻो रस्ते में टोल प्लाज़ा ते ॾींदा हुआसीं मुफ़्त। हाणे इहो जीअं हाणे हिन में तव्हां ज़िक्र कयो आहे पंहिंजे आत्मकथाउनि में, मूं बि कुझु पढ़ियूं आहिनि। पढ़ंदे ॾाढो हिकिड़ो माण्हूअ खे मज़ो बि अचे थो ऐं हू हिकदमि सां पंहिंजे माज़ीअ सां गॾिजी वञे थो। पर मूंखे बि इहा कमी सिंध जे समाजी ज़िंदगी में महसूसु थींदी आहे। जीअं पींघा हूंदा हुया, उहे खाधा हूंदा हुया ऐं उहे माण्हू हूंदा हुया, हुन मिज़ाज मुख़्तलिफ़ हुयो, ॻाल्हाए कचहरी करे उन्हनि सां मज़ो ईंदो हो। तव्हां हिते उहे खाधा ठाहियो, उन्हनि पींघनि में लेटो, हींअर कंहिंखे केतिरो टाइम आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं माण्हू ॻाल्हाईंदा हुया, मूंखे बि यादि आहे त उन्हनि जे ॻाल्हियुनि में किथे बि को मनफ़ी ख़्यालु न हूंदो हो, या वरी पंहिंजे अंदरि जे उधमनि जी उपटार एतिरी कोन हूंदी जेका अॼु जे दौर में महसूसु थिए थी। तव्हांखे ख़बर आहे अॼु जो दौरु जेको आहे तंहिंखां थोरो डिॼो, इन करे असीं आइसोलेशन जो दौरु आहे।
हिकिड़ो वक़्तु हींअर अचण वारो आहे अहिड़ो जॾहिं तव्हांजे घर में तव्हां सां केरु ॻाल्हाइण वारो कोन हूंदो, सभु वेठा हूंदा पर सभु पंहिंजे मोबाइलनि में वेठा हूंदा, तव्हां सां केरु ॻाल्हाईंदो कोन। ॿारनि में कन्वर्सेशन जी आदत कान रही आहे, ख़्यालनि जी ॾे वठ जी आदत कान रही आहे। मुंहिंजा पोटा आहिनि ॿ जेके मूंसां गॾु मुंहिंजे कमरे में सुम्हनि था, जंहिं महिल कार में मूंखे छॾण था हलनि ओॾी महिल रुॻो पुछंदा डैडी किथे, प्रेस ते या क्लब ते, बाबा क्लब ते, ऐं वापसि मन कॾहिं बि किथे हुननि इहो कोन पुछियो आहे त का हीअ ॻाल्हि छा आहे, हीअ ॻाल्हि छा आहे, या ते ख़ुशि हुयो ऐं ख़ुशि आहियां। हू उते बि मोबाइल खोले वठनि, पोइ रोकींदा आहिनि बाबा कम अज़ कम मुंहिंजे साम्हूं त न खोलियो, हीअ असीं आइसोलेशन जे दौर में पिया आहियूं। तव्हां जंहिं दौर जी ॻाल्हि था करियो उन दौर में तव्हां जेकॾहिं ॻोठ वठंदा त मायूं राति जो सुम्हंदियूं कोन हुयूं, कचहरियूं लॻी पियूं हूंदियूं, मर्द उताकुनि वेठा हूंदा, बाहियूं पियूं ॿरंदियूं हुयूं, पोइ चांहि ईंदी या पाणी ईंदो या लस्सी ईंदी, पर उते सॼे ॻोठ जूं ॻाल्हियूं हिक ॿिए जी, फलाणे खे तकलीफ़ आहे, फलाणे खे हीअ थियो आहे, फलाणे ॻोठ में हीअ थियो आहे, फलाणे हिकिड़ी वॾी समाजी ॻंढा पियो दौरु। हा, हींअर असांजो आइसोलेशन जो पीरियड पियो अचे, अची वियो आहे। उन में असांजा दोस्त हाणे हीअ किताब आहिनि असांजा पंहिंजा किसा पढ़ी ख़ुशि था थियूं। अच्छा, हीअ जेका सूरत हाल आहे सिंध जे ॻाल्हायूं पिया त माण्हू माण्हूअ खां धार आहे, या माण्हू ॿिए माण्हूअ जी तकलीफ़ जो अहसासु नथो करे, सिर्फ़ु पंहिंजी प्रचार, पंहिंजूं कामयाबियूं, या अजीब क़िस्म जो हिकिड़ो माहौल त कंहिंजी कामयाबी ॾिसी ख़ुशि न थियणु, त हीअ सभु ज़ाहिर ज़िंदगीअ जा इहे हिसा आहिनि। पर ॿिनि असां क़ौमुनि खे जॾहिं ॾिसूं था, साउथ एशिया जा मुल्क आहिनि मिसाल, उते बि मोबाइल आहे, उते बि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, पर हुननि जो हिकिड़ो समाजी ॻांढापो आहे, हुन ख़ानदान जेको आहे, घर जो यूनिट जेको आहे, उते ॾाढो सघारो आहे। त मूंखे त ईअं थो महसूसु थिए त शायदि असांजा वॾा एॾा सघारा न रहिया जो उहे रिवायतूं क़ाइमु न रखी सघिया। ॿार जे हथ में मोबाइल वॾे खां आयो न, वॾे खां वॾो वठी थो ॾे, वॾो पाण थो मोबाइल हलाए, ॿार ॾिसे पियो, ॿार खे ॾे थो त पंहिंजे मुंहुं वेठो जे मुंहिंजो मथो न खाए। सही था चओ। त उहा जेका हिकिड़ी ज़हनी फ़ुर्सत वॾा घुरनि था या चवनि था त भई असां ॿार खे टाइम न ॾियूं। फैमिली ॾिसो न, मां कुझु ॿाहिरां रहियो आहियां, मूं इहो ॾिठो आहे त उते फैमिली जो इहो तस्वीर आहे त असीं हिकिड़े संडे ते हर भेरे अची मिलंदा आहियूं सभु, माना जेके 24 कलाक गॾु हुजनि उहे हिकिड़े संडे ते अची बीहनि, पोइ चवंदा हिकिड़े संडे ते सुबुह जो असीं गॾु आहियूं नेरनि ते, त ॾाढो मज़ो ईंदो आहे। बाक़ी ॾींहं केॾा था वञनि, छा था करियूं, इहो केरु कोन थो करे, मूंखे ख़बर न आहे, ऐं सम्झा नथो त इहो छा थियणो आहे, पर जीअं हिस्ट्रीअ जो असां कोर्स आहे उन में लॻे थो त इहा फैमिली लाइफ वापसि मोटी ईंदी, अॼु न त 50 सालनि खां पोइ 100 साल। उनजो शायदि इहो सबबु आहे त इंसानु जॾहिं घणो अकेलो थी वेंदो, ज़ाहिर इंसानु अकेलो थी शयुनि सां केसि ताईं दिलि बहलाए, ज़रूरत पवंदी, हुनखे ज़रूरत पवंदी माण्हुनि जी, ऐं जेसि ताईं समाजी ज़िंदगी में घर हुजे, समाजी ज़िंदगी में ज़िंदगी हुजे, जेसि ताईं माण्हूअ जो रवैयो मस्बत न आहे, उनजो रवैयो रोशन न आहे, तेसि ताईं उहो सुठा रिश्ता बि हुन चौधारी नथा नज़र अचनि। बुनियादी तरह हुनखे हर वक़्तु मसरूफ़ियत खपे थी, हर वक़्तु निंडूं करे थकिजी पवंदो, हुनखे मसरूफ़ियत खपे थी, ऐं दोस्त खपनि था जी। ऐं जॾहिं दोस्त राति थो न असां हाणे जॾहिं माण्हू ॿाहिरि निकिरे थो, असांखे सॼे शहर में, जंहिं शहर में असां जंहिं घिटीअ मां लंघंदासीं असांखे को माण्हू सलाम करण वारो ज़रूरु मिलंदो, जी बिल्कुलु, चांहि जी ऑफर करण वारो मिलंदो, को गॾिजी वेहण वारो मिलंदो। हाणे असांखे को माण्हू नथो मिले सॼे शहर में जेको असांखे सुञाणे। मां तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, ऐं 30-35 सालनि खां पोइ शाही बाज़ारि वियुसि, सिर्फ़ु हिकिड़े माण्हू मूंखे सुञातो जंहिं हू समोसा बि ठाहिया, उन बि सुञातो त जॾहिं बाबा हूंदो हुओ त तईं अची तव्हां रोज़ु समोसा खाईंदा हुओ, असांजे घर जो रस्तो हुओ, हाणे त बदिलिजी वियो आहे, रस्ता बदिलिजी विया आहिनि, त मूंखे तूं छा आहे चयां तॾहिं हेतिरो हूंदो हुउसि, उन मूंखे सुञातो, ऐं ॾाढो हैरान थियुसि, मूंखे कुझु सुञाणण वारो कोन्हे, इहे सुञाणप ख़तमु थी वियूं। तव्हांजो हिते जेके मेल मुलाक़ातूं जॻहियूं हूंदियूं आहिनि सॼी दुनिया में ईअं पियो थिए, सिनेमाऊं आहिनि, सिनेमा नंढे खां नंढे माण्हू, वॾे खां वॾे माण्हू जी तफ़रीह जो ज़रियो हुई, हाणे उहा सिर्फ़ु वॾे माण्हू जी तफ़रीह जो ज़रियो आहे। ॿियो त रेल जो सफ़र जेको आहे उहो ग़रीब में ग़रीब माण्हू करे सघंदो, अमीर कंदो, हाणे ग़रीबनि लाइ अमीरनि लाइ ट्रेनूं अलॻि थियूं आहिनि, जंहिंमें वॾो माण्हू नंढो चढ़ी कोन सघे, केरु 50,000 रुपया भरींदो लाहौर जे लाइ या पिशावर जे लाइ, पोइ बसुनि में था चढ़नि, उहो वरी 3,000 थो वठनि, माना दुनिया जी हिकिड़ी असां वटि त हिकिड़ी अफ़रा तफ़री आहे पई, असांखे त ॻाल्हाइण जा पैसा त ॾियणा पवनि, ॻाल्हायूं था त बाबा हीअ वठूं था, रुॻो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पैसा वठि, ॿुधाए न वठि, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध त पैसा वठि। जी, तव्हां इहा ॻाल्हि सही कई त जॾहिं असांजे घरनि में ॿार हिक ॿिए सां न ॻाल्हाईंदासीं, ॿार हिक ॿिए सां न ॻाल्हाईंदा त हू गुफ़्तगू जो फ़न कीअं सिखंदा, कुझु हुनखे अच्छा वरी हू जेकॾहिं पोइ ॻाल्हाइनि था न,
पोइ वरी हू बिल्कुलु आमियानी ॿोली था ॻाल्हाइनि। ऐं 3 चकर आयोसि, बाबा 3 चकर तूं टांगे वारो आहीं छा? तूं 3 दफ़ा आयो आहीं न, 3 चकर कीअं आयो? इन क़िस्म जी ॿोलियूं ॻाल्हाइनि था। तंहिंखां पोइ जेको TV जो इम्पैक्ट थियो आहे त हीअ त राक्षस आहे, हाणे असीं हुनखे राकास चवंदा हुआसीं, हुनखे राक्षस चवंदा। इस सिस्टम जी तब्दीली जेका आहे सा ॾिसो, जॾहिं का बि शइ घणी ख़राबु थींदी आहे पोइ का नई शइ पैदा थियणु शुरू थींदी आहे। इहो कुदरत जो उसूल आहे। इहो जेको न हिकिड़ो हले पियो जेको नार, जेको पाणीअ जे ख़ाली लोटा वञनि पिया, भरिजी मथे अचनि पिया, वरी ख़ाली थियनि था, वरी अंदरि ख़ाली वञनि था, वरी भरिजी अचनि था, वरी ख़ाली थियनि था। इहो हलंदो ईअं ज़रूरु, पर हाणे उहो ॾिसण लाइ केतिरो वक़्तु खपे उहा ख़बर कान थी पए। वरी हालात जेके आहिनि से यूनिवर्सिटी में बि तव्हां ॾिसंदव त छोकिरा पाण में कोन था ॻाल्हाइनि, चंद पाण में ॻाल्हाइनि था। हाणे सम्झी वियो न, चंद पाण में ॻाल्हाइनि था, बाक़ी छोकिरा पाण में कोन था ॻाल्हाइनि। ईअं चइजे त गॾिजी वेही डिस्कस कनि या ॻाल्हियूं कनि, उहो कोन थो थिए। इहो सॼो हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंजे करे असीं लाइफ खां हटी था वञूं। पोइ असांजी हिकिड़ी बिल्कुलु मटीरियलिस्टिक लाइफ थिए थी। मूं वटि कार हुजे, मूं वटि बंगलो हुजे, मूं वटि घर हुजे, हुनजो चवणु आहे हिकिड़ो, आई डोंट वांट टू बी रिच, आई वांट टू बी रिचर देन माई नेबरहुड। इहो बचंदो मूंखे, ऐं मूंखे दौलत कान खपे, हिन खां वधीक हुजां बसि, और हू हुन खां वधीक हुजे। इहो असीं तव्हां हींअर मोहलनि में ॾिसो रहो था, जिते राति जो तव्हांखे मोहल्ले में माण्हू ॿाहिरि नज़र न ईंदो। न त माण्हू रातिनि जो बि ईंदा हुआ, वांदा थी वरी मोहल्ले वरी हिक ॿिए सां बाग़ घरनि जे धिकनि ते वेठा हूंदा चङा माण्हू। सुबुह केॾांहुं वियो, अच्छा हिते ईअं। हाणे असांखे का ख़बर कान्हे त नेक्स्ट डोर छा पियो थिए। कचहरी जी ॻाल्हि था कयूं त जीअं हाणे शागिर्द बि जेसिताईं गुफ़्तगू न हूंदी, डायलॉग न हूंदो या मुज़ाकरा न हूंदा, उहे बि त सिख्या जो हिकिड़ो ज़रियो आहिनि। ॿोली उतां ई असां सिखूं था, ख़्यालु अचे थो असांजा, सुठा तसवर असां वटि अचनि था, ऐं उहे जेके सुठियूं रिवायतूं उहे ख़तमु पियूं थियनि। हाणे अचूं था तव्हांजे हिन आत्मकथा जी तरफ़। तव्हां रुगो इहो ॿुधायो, तव्हां पंहिंजी आत्मकथा में केतिरो सच लिखियो आहे? मूं केतिरो सच लिखियो आहे नथो चई सघां, पर इहो चई सघां त मूं कूड़ न लिखियो आहे। पर हीअ जेका नंढपण खां वठी वरी जवानी जा मुख़्तलिफ़ दौर आहिनि, या सिंध जे जेके समाजी सुहिणियूं रिवायतूं या घरनि जूं रिवायतूं, जीअं मूंखे पींघो पढ़ी ॾाढो मज़ो आयो, छो त असांजे घर में बि पींघो हूंदो हो। हाणे त जदीद पींघा अची विया आहिनि, ऐं ज़ाहिर उहो जेको असांजो क़दीम पींघो हुओ उनजी ॻाल्हि ई ॿी हुई। त तव्हां छा था महसूसु कयो त तव्हां जेके शयूं चवणु चाहियूं उहे नवनि आत्मकथा जी जेका किताब तव्हां चाया आहिनि उनमें चई छॾियो आहे, या अञा बि के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कुझु रहिजी वियूं आहिनि? इलाही शयूं आहिनि जेके असां मतिलबु ॾिसो न, पहिरीं त मूं उहे ॻाल्हियूं ॾिठियूं जेके या छा पंहिंजा अहिड़ियूं रवायतूं आहिनि, अहिड़ियूं रीतियूं रस्मूं आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे ख़बर न आहे। मूंखे हाणे ख़बर पई त इहो छो थींदो हुओ सुबुह जो इहो, या इहा असां वटि निकाह सुबुह जो छो विझंदा हुआ, या असां वटि घोड़े ते छो चाढ़े हलंदा हुआ हुनखे घोट खे, सॼे शहर में बुछड़ो कंदा हुआ हुनखे वीचारे खे, हार पाराए दिल वॼाए शहर गश्त कराईंदा, जंहिंखे सरगस्त चइबो आहे। असुलु लफ़्ज़ शहर गश्त, सरगस्त छो कराईंदा। इहे थियूं वञी इन्हनि जूं ॻाल्हियूं। पर मां त हिन में सॼो जेको असांजो सिस्टम आहे, असांजो ब्यूरोक्रेसी सिस्टम, असांजो मसइलनि ईमानदार ऐं बेईमान जो तस्वुरु हुन वक़्त में छा हो, हाणे छा आहे। हाणे पोटो थो पुछे ॾाॾे खां त तूं बेईमान छो न थिए। हू ॾिस हुनजो ॾिस घर में ॿ गाॾियूं बीठियूं आहिनि, टे गाॾियूं बीठियूं आहिनि, तूं हेतिरो वॾो माण्हू थिए, तो वटि घर में जेको आहे सोफ़ा सेट विकिणो आहे, हुन वटि 5 पिया आहिनि, हुनजा सभु कमरा AC आहिनि। इहो थो पुछे। अॻे इहो माण्हू पुछंदा हुआ, तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त हिकिड़ो ठटे में हिकिड़ो माण्हू हो जेको सरकारी मुंहिंजे फादर वटि क्लार्क हो, माना हू मुख़्तियारकार हो, रेज़िडेंट मजिस्ट्रेट हो, क्लार्क हो। उन वटि कार हुई, फादर वटि कार कान हुई, हुन त असां वटि रही पहिरीं हूंदी हुई कार। उहे कारूं सस्तियूं हूंदियूं, 12-12 सौ जूं, 8-8 सौ जूं वठंदा, पर उहे उन वक़्तु कान हुई। त बाबा पंधु वेंदो ऑफिस, ऐं हू वरी कार में वेंदो, त हुनखे एंटी करप्शन वारा पकड़णु आया। मुंहिंजे वालिद पुछनि त छो था तव्हां हिनखे तव्हां कीअं पकड़ींदो, मूंखां पुछंदो न, मुंहिंजो ही सबॉर्डिनेट आहे, तव्हां मुंहिंजे ऑफिस मां पकड़े न सघो। चयोसीं हिन वटि कार आहे। ॾिसोसीं हीउ वॾेरो आहे, मूंखे ख़बर आहे हिन वटि ज़मीन आहे, हीउ लाड़ जो चङो वॾेरो आहे, हीउ रुॻो सरकारी नौकिरी जे शौक़ में थो अचे हिते, हिनखे बेईमान न सम्झो। माना बेईमान लफ़्ज़ जी एॾी ख़राबु माना हूंदी, अड़े हीअ राशी आहे, राशी माना त इन खां वॾी ॻाल्हि ई कान थी। हाणे ताईं रिश्वत जो इश्तिहार खणी था वञो पाण सां गॾु, ऐं को चवण वारो कोन्हे, ख़ुशि था थियनि माण्हू त असां वटि हेतिरो कुझु आहे। त इहे शयूं सभु इहे मूं लिखियो हिन में। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया
अॼु वक़्तु तमामु घटि मूंखे महसूसु थी रहियो हुयो। असांखे शायदि कलाकनि जा कलाक खपनि जो असां तव्हां सां ॻाल्हाईंदा रहूं ऐं माज़ीअ जा इहे वर्क उथलंदा रहनि। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। जेको अॼु असां नाज़रीन ॻाल्हि ॿोल कई उन मां इहा शइ मुंहिंजे साम्हूं आई। कुझु वक़्तु अॻु कंहिं सवालु कयो हुयो कंहिं किताबी मेले जे दौरान त अॼु दुनिया बदिलजी वई आहे ऐं ॿार जे हथ में या माण्हुनि जे हथ में अॼु मोबाइल आहे। तव्हां किताबनि जी ॻाल्हि पिया कयो जॾहिं त हुननि वटि किताब खां बहितर ज़रियो मौजूदु आहे त मुंहिंजे ज़हन में हुन वक़्तु इहा ॻाल्हि आई त माण्हूअ खे उहा ई ॼाण हासिलु करणु घुरिजे जेतिरी हुनखे ज़रूरत हुजे। अॼु जे इंसान वटि शायदि कुझु वधीक ई ॼाण आहे ऐं हुनखे सॼी दुनिया जे बारे में ॼाण आहे, पर अफ़सोस त हुनखे जेकॾहिं ख़बर न आहे त पंहिंजी ज़ात जी ख़बर न आहे। सो बहरहाल ॾाॾ धड़ियुनि जो इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो ऐं उमेद त अव्हांखे अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। इनशा वरी ॿिए दफ़े असां हाज़िर थींदासीं कंहिं ॿी अहिड़ी शख़्सियत सां गॾु जंहिं सिंध जे फ़न ऐं फ़िक्र खे पंहिंजी सोच जी रोशनीअ सां घणो कुझु अता कयो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अल्लाह निगहबान।